220 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वही है। बरसात का पोइ जेको आहे खिपरे जे हेठां इलाइक़नि में पानी बीजी वियो आहे। उते खिपरो भरपासे जा जेके ॻोठ आहिनि, ख़ासि करे हथुंगो ऐं खिपरो विचारी पट्टी जेका आहे मुकमल पाणी हेठां आहे। ऐं 2011 में हिकिड़ी कोशिशि कई वई सोनारा वाटर खां नारा कैनाल ताईं हिकिड़ो वाटर खोटियो वियो रोड जे पासे खां, उन में जेको असां पाणी छोड़ थियो। हींअर बि जेका असां इंतिज़ामिया खे इहो हिते जे माण्हुनि गुज़ारिश कई त हीउ जेको ईअं पाणी छोड़ थी सघे थो। ऐं उन लाइ जेका असां हिकिड़ी खाटी मशीन ज़रिए कुझु हंधनि ताईं खाटी कई। वरी कंहिंजे बासनि जे चवण जे करे उहो खाटी वारो कमु रुकियल आहे, जंहिं सबबु जेको खिपरो ऐं हथुंगे जो विच वारो इलाइक़ो आहे, ॻोठ आहिनि, ज़रई ज़मीनूं आहिनि, उहे पाणी हेठि आहिनि। जेकॾहिं हीउ खाटी वारो वाटर जेकॾहिं सभु मुकमल थी थो वञे, नारा कैनाल में हीउ पाणी छोड़ थी थो सघे, त हिन में जेको असां खिपरे जे नादरा ऑफिस खां वठी थाणे खां वठी जेको बि एरियो आहे उन जो पाणी ऐं उनखां पोइ जेको ॻोठ ई पखो पीर ॻोठ ईसा हिंगोरो, उन सां गॾु खॾी, इलियास शहर, पीराणो बाज़ार समेत जेके बि ॻोठ आहिनि हुननि जो पाणी जेका आहे बरसाती पाणी आहे उहो जेको असां हिन नारा कैनाल में आसानी सां छोड़ थी सघे थो। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे जेका हिन सोनारा वाटर खां नारा कैनाल ताईं जेको आहे हिकिड़ो मुकमल जेका मुस्तक़बिल आहे हिकिड़ो वाटर पको करे ॾिनो वञे। जीअं बरसातनि या इज़ाफ़ी पाणी छोड़ थियण जी सूरत में खिपरो खां हथुंगो वारी आहे डडरो वारी जेका बि पट्टी आहे, इहा जेका असां इहा बरसाती पाणी खां ॿुॾण खां बची सघे। जी।